जुडो मां ख़बर ईंदा हलो त जुडो में ॿोन मुतासिरनि लाइ अल मुस्तफ़ा ट्रस्ट पारां क़ाइम कयल मुफ़्त मेडिकल कैंप 3 महीननि खां जारी। शहरियुनि पारां ट्रस्ट खे मुस्तकिल तौर हलाइण जो मुतालबो। बोर सबबि मुतासिर थियल तालके जुडो में ॿोन मुतासिरनि खे सिहत जूं सहूलियतूं फराहम करण लाइ अल मुस्तफ़ा ट्रस्ट कराची पारां जुडो में क़ाइम कयल मुफ़्त मेडिकल कैंप खे 3 महीना मुकमिल थी विया आहिनि। अॻूणे चेयरमैन असलम काइमखानी जी रिहाइशगाह में क़ाइम कयल मुफ़्त मेडिकल कैंप अस्पताल में रोज़ानो 300 खां मथे मरीज़नि जी OPD थिए थी, जॾहिं त मरीज़नि जो माहिर डॉक्टर मुआइनो करे मुफ़्त दवाऊं ड्रिपूं ऐं इंजेक्शन पिण लॻाया वञनि था। जुडो में अल मुस्तफ़ा ट्रस्ट पारां 1 अक्टूबर खां मुफ़्त मेडिकल कैंप अस्पताल जो कम शुरू कयो वियो हो, जेको 3 महीननि खां जारी आहे। शहर जे सियासी समाजी धुरियुनि पारां अल मुस्तफ़ा ट्रस्ट पारां ॿोन मुतासिरनि जी सेहत जे हवाले सां मिसाली ख़िदमत करण वारे कम जी साराह कई वई आहे। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516। व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।